अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजो मेज़बान एहसान आरजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कंदरा मां अब्दुर्रहमान अंसारी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदरा थाणे जी हद रोशनाबाद में जाले ते पाणीअ में वेंदे 23 वरियनि जो नौजवान तारिक वलद मोहम्मद दाऊद बिजारानी असुल रागू कंदकोट हाल रहंदड़ बिजारानी मौला सखर पाणीअ में ॿुॾी फौत थी वियो, जंहिंजी लाश खे दोस्तनि कढी वरितो। पुलिस लाश रूरल हेल्थ सेंटर कंदरा खणाए आई। पोस्टमार्टम बाद लाश हरखाने में रखी हुई छाकाणि त आख़िरी इतलाउनि ताईं वारस पहुची न सघिया हुआ। पखो मां अब्दुल वहीद मियो जी रिपोर्ट मुताबिक़ पखो पुलिस ॿिनि ॻोठाणनि खे खंबे गुम करे छॾियो। सिविल जज जे छापे दौरान हिकु नौजवान आज़ाद, ॿिए खे पुलिस मुबैना तौरु गुम करे छॾियो। ॻोठाणनि जो एहतजाज ॻोठ अली हसन नंगराणीअ जी ॻोठाणनि सजाद अली, कलब हुसैन, गुल हसन मुगेरी, नूरल, गुलाम मोहम्मद, जावेद मुगेरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस एहलकार गुलाम लापंवर पुलिस अटाला साण करे खादिम मुगेरीअ खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो ऐं 50,000 रिश्वत वठी उनखे छॾियो। असां जॾहिं दायो त हुन वरी जेको आहे असांजा ॿ माण्हू गुम करे छॾिया। पुलिस एहलकार गुलाम लापंवर असां सां ज़ुल्म करे रहियो आहे, रिश्वत घुरी रहियो आहे। बस वारनि खे घुर्जे त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾियारनि ऐं उनखे तव्हां ट्रांसफर कनि। काज़ी अहमद मां सजा टामेरे जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद लाखाट जे रवासी मतारो जतोई, गुल मोहम्मद जतोई, हाजी ख़ान जतोई प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सुबुह फजर महल SHO लाखाट गुलाम शबीर सेतो, SHO काज़ी अहमद हुसैन खल ऐं SHO नवाब वली मोहम्मद दाऊद रिंद 8 खां 10 मोबाइल साण करे घरनि ते चढ़ाई कई, मासूम ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो, जंहिं सबबु घर जा भाती बेहोश थी विया। पुलिस शबीर जतोईअ खे तशदुद जो निशानो बणाईंदे गिरफ़्तार करे खंबे गुम करे छॾियो आहे। वस वारा असांखे इंसाफ़ ॾियारीनि। सकरंड मां राजकुमार ओड जी रिपोर्ट मुताबिक़ कोरोना ख़िलाफ़ जंग विड़ंदड़ सफ़े अव्वल जे सिपाहियुनि, डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ पारां डॉक्टर फयाज़ पीरज़ादो, नूर मोहम्मद पाही, नज़ीर लाखो, सावल कीरियो, बाबू शाह ऐं ॿियनि जी अॻवानीअ में तालका अस्पताल सकरंड जे अॻियां समाजी विती रखी एहतजाज कयो वियो। हुननि जो चवणु हो त पूरी दुनिया में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस ॾिनो वियो आहे। पाकिस्तान में ॿिटनि सूबनि पंजाब, KP ऐं बलूचिस्तान जे सूबनि रिस्क अलाउंस ॾिनो आहे, पर सिंध जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस न पियो ॾिनो वञे। जेकॾहिं अलाउंस न ॾिनो वियो त ड्यूटियुनि जो बाइकाट कंदासीं। शिकारपुर मां अब्दुल मालिक सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में आख़िरकार सिपको वारा बि जागी पिया। चोरीअ जा कनेक्शन काटा, बिल जमो न कंदड़नि जा मीटर बि लाहे खणी विया। शिकारपुर शहर जे भिटाई बाज़ार, धक बाज़ार, लखी दर, अल्लाह वाली चौक, हाथी दर ऐं ॿियनि इलाइक़नि में ऑपरेशन करे चोरीअ जा कनेक्शन कटे छॾिया ऐं तारूं ज़ब्त करे छॾियूं, जॾहिं त बिल जमो न कराईंदड़नि जा मीटर बि लाहे खणी विया। कंदकोट मां अब्दुल ख़ालिक चाकचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट A सेक्शन थाणे जी हद ईदगाह पाड़े में 3 ॿारनि जी माउ खे पंहिंजे ई भाउ सरूण बागड़ीअ पंहिंजी भेण जानकी बागड़ीअ खे ॿी शादीअ खां इनकार करण ते कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं फ़िरार थी वियो। जानकी बागड़ीअ जो चवणु हो त मुंहिंजो भाउ कंवर सिंह ऐं लाल बागड़ीअ सां गॾिजी पैसनि एवज़ मूंखे ज़बरदस्ती ॿी शादी कराइणु चाहे थो। इनकार ते मौत मार जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं अॼु हमिलो करे हुन कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी कयो आहे। हुन वस वारनि खां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण जी घुर कई आहे।